लिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वन नारु लिल मुश्रिकीन वल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन व रहमतिल लिल आलमीन मौलाना व मौला सकलैन सय्यिद हसन अल हुसैन अल क़ासिम मुहर्रम الطيبين الطاهرين المعصومين المظلومين ولعنة الدائمة على أعدائهم ومنكري فرائضهم وغاصبي حقوقهم من يومنا هذا إلى قيام يوم الدين وبعد يوم الدين. أما بعد بسم الله الرحمن الرحيم. Allah berfirman मासूमीन अलैहिस्सलाम मंजूर ज़िक्र में अच्छा कबूल बानियान की काबिश में पर से आज़ाद व इच्छाएं अल्लाह के सच्चे उनके दरबार में हो जितना तो हमारे हर कदम अल्लाह रिज़ा में शामिल ज़माने के इमाम के आवान व अंसार में सलाह हसन के शामिल की तौफीक अहिड़ा अमल कयूं जो इमाम असांजे हर अमल खे राज़ी इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत जे लाइ बुलंद तरीन सलावत इसकी दरबारे की लगी लाए तो आवाज़ गुजरी सही गुजारे करीम का खिदमत में चार मस्तूरात दुनिया में अल्लाह एहलू बनाई जिन जहलू बीवियों अल्लाह क्यों को उनमें पहली है हज़रत आसिया ज़नी फ़िरौन। हज़रत आसिया 23 साल हज़रत मूसा पर आई। जिनमें हज़रत मूसा जी सीरत कहने को वक्त पहुंची। हज़रत मूसा कुरान नबी की आयत तर्जुमो को करना अल्लाह को चाहिए माँ में और खीर हज़रत मूसा के हराम करार छोड़ने इन्हें करेंगे नहीं सही मुशरिका हैं इन्हें करे मुशरिक जो कायन होती हैं
मासूम बनाए हराम मराबा कबला सुभान अल्लाह मराबा मराबा ये दोनों तो कहीं आया ही इन्हें जलाए आए शिरक के खत्म करे कुफ्र के खत्म करे वने काफिर ऐ मुशरिक भी खीरत के भी इस्तेमाल न तो कर सके ऐ उन्हें हथन लोग की खाई भी न तो सके समझो ना सब था ना हथन सामर्थी आई तो सके ऐ न नजस मोरा आई तो सके हज़रत मूसा जरा नबी हैं रहमतुल लिल आलमीन जा गुलाम हम जितने गुलाम नजस हथन खां काई शे वठी न तो काई सके तमा अबू तालिब जे ईमान ते साधाया बनी मुस्तफा के टाइम में कोई जुमलो चाहता हूँ ये असां वटि मसलन शब्बीर की आज़ाद आई दीन जे हिस्सन मां हिकु हिस्सो ऐं दीन जे हिस्सनि मां हिकु हिस्सो आहे त पोइ हिन दीन जे ख़ातिर सभु कुझु लुटाए सघिजे थो दौलत मिल्कियत जान माल सब लुटाए सके सब लुटाए सके प्रभु समझे न तो जरूरी यही ना माना यह थी ये मामले में वे पैसा खर्च करे पर पुत्र कुर्बान कब हुआ दीन अजो सब बाटो समझी रिश्तेदार समझी मुस्तफा की जगह ते पुत्र का समायो इन्हें जगह जमुन बाटो यतीमा न बाबो रहियो अथसि न अम्मा रही अथसि हिन जो मुंहुं सुवागो केरु आहे मूंखों सभु इहो केरु आहे हिन करे भाटे जे मथां कुर्बान थियो अबू तालिब जदों भाटियो तूं थो सम्झे मां मुहम्मद जे दीन थो सम्झां सदको अकील मोहम्मद का सदको जाफर मोहम्मद का सदको वरी नंढो पुट सदरी खां प्यारो हूंदो आहे जंहिंमहिल अली जी वारी थी अचे त करी जदों मुंहिंजो अल्लाह हे आहे मुंहिंजो प्यार मुस्तफ़ा हे तुंहिंजो प्यार मां पंहिंजो प्यार तुंहिंजे प्यार तो कुर्बान कयो कुदरत जो आवाज़ तुंहिंजे अबू तालिब जे तूं अली के मुस्तफ़ा ता कुर्बान तो करें तो मां कायनात अली ता कुर्बान तालिब जी गोद में जो हज़रत आसिया का बाद बड़ी मकाम तो अचे हज़रत अधे साल तांगा लाइंदा हुयो सब है वो बारो तो के मरियम
वरी इनकी इज्जत आ तो पंज दौर दी बतूल पंज दौर दी मासूम आई एडी बड़ी मासूमा जो जलिस को लाए पे अल्लाह इंतजाम को करे ये जनाबे मरियम एडी बड़ी इज्जत वाली बीवी कोशिश थी करे तो भला जितनी इज्जत मिली है यो भी शरफ मिली पवे तो मुझो भी सादा भेली अची लेकिन ये जगह जो खुदा तो फरमाए मरियम इस अच्छा खानों को नहीं एक दरख्त में हेठा हजरत ईसा के जमीन से मौकियों को अच्छा गलाया हजरत फातिमा बिन्ते असद थे तो यहाँ जरी मलकाबे सा पान मस करे दुआ घुरी नहीं दुआ ही दुआ है कि करे गौर संग तो अत करी दीजिए मुझा अल्लाह मुझे इन शिकम वाले बच्चे जो वास्तु थी मुझे मुश्किल हल मुझे अल्लाह मुझे इन शिकम वाले चौदह सही बच्चे जो वास्तु ये मुझे मुश्किल हल बच्चे जैसा मुश्किल हल किया अजीब एजाज मां जैं लफ्ज़ लाए तव्हांखे पतो पाण जे सॼा हुसैन जे सम्झी उन लफ्ज़ खे क़दर कजो चेती मुंहिंजा अल्लाह से मां बीठी आहियां दरवाज़े जे सफ़ा उबतर सिध ते असुल दरवाज़ो हितां अची थी चवां तो मुझी मुश्किल हल कर ॾिसो जुमिलो ॿुधो कीअं था काबे जे महिल इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त फातिमा बिन्ते असद जी दुआ ते हीअ दीवार जो मुश्किल आयो जैसे घर में जमन था रेशमी पर्दा लगा होगा जिनको विशाल न तमाम अमीर वट भी अहिड़ी शइ न बाद उलमा त ॿुधाइनि था हिन मस्तूर वटि अल्लाह एतिरी अदा एतिरी दौलत ॾिनी जो हिन जा बर्तन सोन जा चांदी जा जेका इहा ॻाल्हि तव्हांजी ॿुधल आहे असुल जेको जुमिलो आहे उहो हे आहे त खाइण वारो खाई बस कंदो हो त चवंदी ही इहे तूं खणी वञ मूं वटि काफ़ी पिया है इन मस्तूर जी शादी इस्लाम के खातिर मुस्तफ़ा के खातिर हुन जे खालिक के खातिर हज़रत खदीजा एडी बड़ी कुर्बानी ॾिनी एडी बड़ी कुर्बानी ॾिनी तो कपड़ा जेका पाईंदी हुई चटिल लॻल हूंदा हुआ पोसीदा लिबास हूंदो हो चटिल लॻल कपिड़ा हे त असां ॿुधूं था पिया चटिल लॻल कपिड़ा
जेरो लिबास इसी रहमतुल लिल आलमीन ने रोइन ए जवन खदीजा एतरी तकलीफ आई थी करे दुख महसूस न थियो जेको जुमलो चए थी ये समझो त मां जड़न हारियलन के मुस्तफा लाए मां नथो थी सके मुस्तफा ए हार ये मुमकिन असा जड़े हारींदड़ माण्हू जे लाइ वॾो हौसलो साईं फरमाए थी मौला दुख छा जो आहे तकलीफ़ छा जी आहे दौलत ॾेई करे जो मुस्तफा वरतम त बाक़ी ॿियो छा मिले इन करे मुस्तफा खुद दौलत आहे ऐं अहिड़ी दौलत आहे जंहिं दौलत खे अल्लाह दौलत थो चवे जैसे मुस्तफा मिली पवे हाणे अचो त पुछा कयूं रसूल लाजन हज़रत फातिमा ज़हरा लाइ उथंदा छो तवज्जो आहे या न उलमा त ॿुधाइनि इन करे उथंदा हा मौला जन कर्ज़ी हा हज़रत ख़दीजतुल कुबरा जैसी बे फातिमा ईंदी ही तो नबी उठी और खदीजा जो कर्ज लाई इस्लाम ते एहसान ते लायका खदीजा इन जे करे तो किरदार में बे फातिमा अहिड़ी आहे ऐं न्याणी बि तुंहिंजी आहे इन जे करे मां उथी ताज़ीम करे दुनिया खे थो ॾसी हाणे अहिड़ी धीउ जी ताज़ीम न कजे त ॿियो छा कजे फातिमा ज़हरा का बाद में सागी कुर्बानी ॾिनी अली की वॾी थी ज़ैनब सैयदा जो जेकॾहिं कुर्बानी पढ़जनि त खैरपुर वारो मूंखे यादि न आहे 4 साल गुज़री विया आहिनि हिकिड़ो जुमिलो हिते मां पढ़ियो हो न्याणीअ खे पीउ महफ़ूज़ कंदो आहे काइनात में ही अकेली न्याणी आहे जेके नंढपण खां वठी बाबे जा ज़ख़्म उघंदी आहे इहे सभु शयूं ज़ैनब कुबरा ॾिसंदी आहे बाबे जे गले में रस्सी कीअं अम्मा ज़हरा जो पासो ज़ख्मी कीअं थियो अली जड़े इमाम के गले में रस्सी पई सैयदा ज़हरा जन तो पासो ज़ख्मी थियो चवंदे दुखियो तो लगे न करे पियो तो सोचा एतिरनि ज़ुल्मनि सहण जे बावजूद दरवाजे के बाहि लगी बरंदड़ दर जे हेठों आई धीउ ॾिसंदी रही ये माहौल ये घड़ी समझो तो पान के तैयार कंदी रही तो मज हे अली या मत कॾहिं हुसैन अली बणिजे ज़ैनब ये सब यही सबब सैयदा ज़ैनब कुबरा बे हुसैन सां ईअं साथ निभाई अहिड़ो साथ निभाई रात में मां पढ़ियो हो त ॿ पुटड़ा पहिरियों लफ़्ज़ तो चवां क़दर कर जॾहिं शबीर मज़लूम के घुरायो अम्मा भाउ खे पसंदि हिक हिक लफ़्ज़ ते सभिनी जो ध्यानु अम्मा भाउ खे पसंदि कर हुसैन जो आयो
मुझे साइन फरमाए थी हुसैन अकबर की लाश खड़ी रिवायत में आए या ना मां पांजे तरफा चयो हूंदो मुझे साइन हुसैन अकबर में तुझो भी हिस्सो आहे मुंहिंजो बि हिस्सो आहे पहिरीं कुर्बानी आहे ॿिन्हिनि ऐं हुसैन दिलि थी चवे त हाणे जूं कुर्बानियूं शुरू थियनि नस्ल ज़ैनब खां दिलि जो हिकु हिकु लफ़्ज़ तव्हां सम्झंदा आहियो हुसैन फरमाए थो भेण इनकार न थो करें सिर्फ हिकिड़ी ॻाल्हि आहे ज़ैनब वेठो थो सोचां हेड़ा गुल तुंहिंजी झोलीअ जी हिन सीन इहे अहिड़ा गुल पहिरियों ई हलिया वञनि जेकॾहिं चाहियो त कुझु घड़ियूं इन्हनि जो अञा दीदार कयो लफ़्ज़ सम्झव त गिरियो कंदव मां जंहिं किताब मां थो पढ़ां उहो किताब पर लिखे थो त अली जी धीउ शबीर जे अॻियां बीह ऐं चए थी हुसैन मुंहिंजी हिकिड़ी मजबूरी आहे हुसैन फरमाए थो भेण कहिड़ी मजबूरी थी चए थी अॼु नानो रहियो कोन बाबो अली रहियो अम्मा ज़हरा रही कान असले मुजतबा रहियो कोन बैठी थी रोमां ऐं सोचां त कहिड़ो मेड़ वठी अचां मुंहिंजे बच्चनि खे मोकल ॾिनी हुसैन ईअं भाकुर पातो अली जी धीउ खे मारे ॾिसो ईअं पेशानी सां पेशानी मिलाए रोई चतो हिन दौर जो नानो बि तूं त अम्मा बि तूं मुझे सिफारिश कई थोड़ी सिफारिश मालक साईं मालक तो ज़ैनब बिन दौर जी अम्मा ज़हरा हुसैन ये बई बच्चा मूंखे अब्दुल्ला ॾिना ई इन करे हा हिकिड़ो पंहिंजे तरफ़ों ॾिजां ॿियो मुंहिंजे तरफ़ों ॾिजां ताकी इस्लाम में जीअं ज़हरा जो हिस्सो आहे ईअं असांजो बि थी अच्छा भेण मुंहिंजे तरफ़ खां इजाज़त आहे पुटनि खे तयारु कर ॻाल्हि ॿुधो उन माउ खां पुछो जंहिं मां वटि पुट अचनि त अमां मरण थो वञा मां त चवंदो आहियां इजाज़त ई न ॾींदीसि क़ुर्बान ज़ैनब तुंहिंजे हौसले खां वेठी थी तयार करे तयार कीअं थी करे कंहिंखे अली वारी तलवार थी पाराए हमाइल करे कंहिंखे हाशिमी ख़ानदान वारो लिबास मूले ॾिसो हज़रत जाफ़र तयार वारा हे कमर बंद ये पैदी बदे ऐं जेॾी महिल कंघी थी इहे सुकल वारनि ते उहे उन वक़्तु बगालियूं कयूं माउ बचे सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे प्यारु कंदी आहे इहो प्यारु मुंहिंजो ॿुधो साईं ज़ैनब जे लाइ उन खां अॻिते पोइ था हलूं मुंहिंजी साईंअ ॿारनि खे हथनि में पई थी लाहे कंघी बि पई थी लाहे हथनि सां हिकु ई खे चवंदी पुट कंहिंजी औलाद आहियो अम्मा जाफ़र तैयार थी पुट जाफ़र तैयार छा कंदो हो नी वॾो बहादुर हो अच्छा बहादुरीअ में कहिड़ो कारनामो कयईं जीअं अम्मा ॿई बादो क़लम थी वियसि त मां ॿुधाईंदियूं आहियो त नाना जन चवंदा आहिनि जाफ़र तैयार के बाज़ुनि जे बदिले में पर अल्लाह अता कया वो जन्नत के फ़रिश्तनि सां उॾामंदो आहे मुझे साईं फरमाए थी पोइ हिकु कमु कयो ॾाढो अथव जाफ़र मां अथव ज़ैनब मुझे खीर खे न लॼाइजो घोड़े ते चढ़ी हलंदो अॻियां पाणी हूंदो ओॾे नज़र बि न कजो लफ़्ज़ ॿुधो ओॾे नज़र बि न कजां मुंहिंजा पुट अम्मा छो
साईं फरमाए थी पुट नज़र कंदो न दुनिया चवंदी अलाए छा प्यासा हा मता मां झलियो हुजेन पुट तव्हां कतई नज़र न कजो छो ॾिसो हेॾे सकीना प्यासी आहे असगर प्यासो आहे मुंहिंजो हुसैन प्यासो आहे मुंहिंजो अब्बास प्यासो आहे रुक़ैया जी औलाद प्यासी आहे तैयार करे ओ हुसैन जॻह करबला जी नवाब ॾिठो मौत जे पासे ते हेरा राज़ी आयो चई मामा असां अॼु असां 1000 लख हुजूं हा तुंहिंजे जुती खां क़ुर्बान मामा असांखे अम्मा तरबियत ई हलनी आहे त हुसैन दीन आहे दीन तो बच्चा क़ुर्बान कबाए जमाना तो के मौला आबाद करे पंहिंजी छही मजलिसा मां जॾहिं बि हिनखे ॾिठो आहे ईअं थकान थो चल ज़ैनब जे सदके हिक हिक मोमिन जो ॻोढ़ो अली जे दरबार में फातिमा जे दरबार में कोशिश कंदा कयो मन ज़हरा जे धीअनि जे ग़मनि में ॻोढ़ा क़ुरान मथे ते रखरायो इन्हनि ॻोढ़नि जे करे ई असां ज़िंदा आहियूं फातिमा जे बच्चनि जे आज़ादारीअ जे करे ई ज़िंदा आहियूं तव्हां हीअ छॾे ॾियो दुनिया कुझु न चवंदव नंढड़ा बच्चा मां जेकॾहिं अचां मसइलनि हिन पासे खां साईं कंदो आहे महिरबानी ऐं साईं जा बच्चा अॻिते अची मां कहिड़े ग़रीब माण्हूअ जे गाॾीअ जो दर कोन्हे हे तव्हां सभु ॾिसण वारा चवंदो साईं मोदी साहिब जी हुसैन जे सदके इज़त आहे नथा ॻाल्हायो हुसैन जे सदके इज़त अथसि सैयद ज़ादा हिकु उमती जे गाॾी जो दर था खोले यानी मुंहिंजे लाइ मेराज मां उन्हनि बच्चनि जे मेराज जी छा ॻाल्हि कयां जो कंहिंखे गाज़ी हथनि खां वठी थो विहारे कंहिंखे हुसैन हथनि खां वठी घोड़े ते सवार थो करे जेमहिल जो हीअं मां जी दीद पई रोई चवे थी भारत हुजे वसाई न भॼी हुसैन हिकिड़ी महिरबानी कजां ज़ाकिर इहो चवंदा आहिनि हुसैन हिकिड़ी महिरबानी कजां कहिड़ी भेण साईं फरमाए थी मुंहिंजे पुटनि खे खणी न हे ज़ीनतूं लहने तूं मुंहिंजे साम्हूं अची वेह जा जेतिरो टाइम उते पिया हुजनि मां तोखे ॾिसंदी शहज़ादा हलिया मां चयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सोना जो लगा हुसैन चयो अल्हम्दुलिल्लाह अब्बास जंग कंदे ॾिठो चतो शुक्रन लिल्लाह जंग इन अंदाज में था कन रेज पढ़ंदे पंहिंजो तारुफ था कराइनि जाफर तैयार जी औलाद आहिनि कॾहिं जंग के मैदान जंग न समझो असां हमले आवर आहियूं अचो जेकॾहिं बहादुर आहियो त हिकु हिकु थी मुक़ाबिलो कयो बच्चनि जो हौसलो मलून भॼंदा बि वञनि था मारबा बि वञनि था इहे सथरियूं कंदा कमीना किरंदा किरंदा हिक ॿिए जे मथां पवंदा था वञनि ॿिन्ही जी कोशिश आहे उमर इब्न साद जे ख़ैमे ते हमिलो कई हे कमीनो अॻिते वधी चवे थो हिक वक़्तु हज़ारे उथो ॿिन्ही खे जुदा कयो मारे ॾिसो जेके रुअनि ॿिन्ही खे जुदा कयो जेॾी महिल जुदा थिया हिक कमीने जनाब आउन खे पहिरियां हिते नेज़ो हणियो नेज़ो हणी सिर में तलवार हयईं
भाव जो सलाम नौजवानन जी जंग काफिर मारे बिथो जिसे बोले बिथो मुझो भाव किथे और रोना वारा के जो भाव दे डिटे कटे वैरत हिते वार कयो जनाबे मोहम्मद जमीन ते अचण का बाद प्यो त कुछ न चई खैमे दे मोह करे जदो अम्मा रादिया ओ मोजी उजड़ी मां हुसैन बिन्नी दे मथों आया एक आलिम दीन जो जुमलो अब्बास आउन के खयो समझो एक मुयरवा तो हम बची न सकंदो आउन के खई जमंदा अली अकबर हुसैन संग जो है एक लाश हुसैन कहीं मोहम्मद के जान में अन्य साह जो कुछ रमखू आई टई जना जेरी मल अचन था पया लफ्ज संभाले बुझा किताब लिखे तो इए पे मालूम ते एक घोटा जे जट्रे जानी टई जन खरण वारा रोंदा पिया चल कहीं के खुशी जे लाए चो मोहम्मद के कन्नते मोह रखी चेती तव्हांजी मेहरबानी अम्मा जे अॻियां सुर्ख हो कयो आहे लेकिन बचड़ा जिते एतिरी मेहरबानी कई अथव अञा बात हिकिड़ी मेहरबानी कजो कौसर न पीजो मता नानो प्यारे सजदे में रख जुमलो यो जने करे यको तवा के जहमत पे दिनम सजदे में सर रखी जदी मजा अल्लाह मुझे कुर्बानी कबूल कर एक दफा हुसैन फरमाए तो अम्मा फिदा चलती ज़ैनब के वठिया चले हुसैन जो भेड़ जल्दी आ जिया जो भेड़ आई हुसैन फरमाए तो इमाम ती करे चमाए तो ज़ैनब हिनन के चौको सर पियन नता पियन नानो चैन तो पियो रोई चमता मामना कया उसी वया बचड़ा पुटन के रुनी न कोई आई वफा पुटन के रुनी न
लेकिन सकीना ज़ैनब हुसैन ते पई थी रोवन सजाओ कहीं कहीं पुछा कहीं हिनन जी मां मरी वैया जे तो मां जेरी तन रोई जदी तवा सदको आयो मुझो रोवन लाए हुसैन कदे रुनी जेरी मला काफिलो मोटी आयो वरी तो तमा संभाले काफिलो मोटी आयो हजरत अब्दुल्ला चवन था ज़ैनब बिन्ही पुटन जी मसनद साफ कर मुसल्ला साफ कर अली जी भी उन वक्त पुटन जी याद में उठी करबला